पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुस्लिम लीग नून ऐं तहरीक इंसाफ़ हिक ई सिके जा ॿ पासा आहिनि। चेहरा तब्दील थींदा आहिनि पर पॉलिसियूं साॻियूं ई रहंदियूं आहिनि। ॿई पार्टियूं पंहिंजी कारकर्दगी साबित करे चुकियूं आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त अॼु मुल्क बदतरीन माशी बहरान मां गुज़री रहियो आहे। पहिरियों भेरो अहिड़े वॾे अंग में आज़ाद उम्मीदवार इलेक्शन विड़ी रहिया आहिनि। हू आज़ाद उम्मीदवारनि सां गॾिजी करे हुकूमत ठाहिण पसंदि कंदो। अहम ख़बर मां खेॾियूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुस्लिम लीग नून ऐं तहरीक इंसाफ़ हिक ई सिके जा ॿ पासा आहिनि। चेहरा तब्दील थींदा आहिनि पर पॉलिसियूं साॻियूं ई रहंदियूं आहिनि। ॿई पार्टियूं पंहिंजी कारकर्दगी साबित करे चुकियूं आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त अॼु मुल्क बदतरीन माशी बहरान मां गुज़री रहियो आहे। पहिरियों भेरो एॾे वॾे अंग में आज़ाद उम्मीदवार इलेक्शन विड़ी रहिया आहिनि। हू आज़ाद उम्मीदवारनि सां गॾिजी हुकूमत ठाहिण पसंदि कंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुस्लिम लीग नून ऐं तहरीक इंसाफ़ हिक ई सिके जा ॿ पासा आहिनि। चेहरा तब्दील थींदा आहिनि पर पॉलिसियूं साॻियूं ई रहंदियूं आहिनि। ॿई पार्टियूं पंहिंजी कारकर्दगी साबित करे चुकियूं आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त अॼु मुल्क बदतरीन माशी बहरान मां गुज़री रहियो आहे। पहिरियों भेरो एॾे वॾे अंग में आज़ाद उम्मीदवार इलेक्शन विड़ी रहिया आहिनि। हू आज़ाद उम्मीदवारनि सां गॾिजी हुकूमत ठाहिण पसंदि कंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुस्लिम लीग नून ऐं तहरीक इंसाफ़ हिक ई सिके जा ॿ पासा आहिनि। चेहरा तब्दील थींदा आहिनि पर पॉलिसियूं साॻियूं ई रहंदियूं आहिनि। ॿई पार्टियूं पंहिंजी कारकर्दगी साबित करे चुकियूं आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त अॼु मुल्क बदतरीन माशी बहरान मां गुज़री रहियो आहे। पहिरियों भेरो एॾे वॾे अंग में आज़ाद उम्मीदवार इलेक्शन विड़ी रहिया आहिनि। हू आज़ाद उम्मीदवारनि सां गॾिजी हुकूमत ठाहिण पसंदि कंदो।